अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल लमीर जमाल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हारंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेत शाहनवाज़ ऐं रेज़न सिधो वञी रेस मंसूर जे अॻियां चवंदा त तूं हाणे जेका ज़्यादती कई आहे उन जो हिसाब ॾींदे या असांखे ॾाढ करणी पवंदी। रेस मंसूर चवंदो त इहा वरी कहिड़ी ज़्यादती मूं कई, तव्हांखे हाणे इन जो हिसाब किताब ॾियणो ई पवंदो, इहो त तव्हांजे मथां आहे, चाहे ॾाढ सां ॾियो या चाहे कुर्ब सां, ऐं पोइ हिते हटण वारा असां बि न आहियूं। रेस मंसूर चवंदो त मां तव्हांखे सोचे सम्झी पोइ जवाबु ॾींदुसि ऐं तव्हां हीअंर वञिजो, मां तव्हांखे शाम जो हर हाल में इन जो जवाबु ज़रूरु ॾींदुसि। रेस शाहनवाज़ चवंदो त असांखे इन जो हर हाल में जवाबु खपे, चाहे ॾाढ सां या चाहे वरी कुर्ब सां। ऐं ॿिए पासे मुराद सोडल खां पुछंदो त मुराद वारनि तुंहिंजे मथां गोली हलायूं? सोडल चवंदो त मुंहिंजे मथां न बल्कि रेस मंसूर जे मथां हा, ऐं हू रेस मंसूर खे मारे चुका हा, बहरहाल अलाह उनखे बचायो, यानी इश्क जे चकर में। ऐं अली खान चवंदो त छोकिरी जे चवण ते रेस मंसूर पंहिंजो पाण खे बदनाम करे छॾियो, इहो त ग़लति थियो, अगरि रेस मंसूर ईअं न करे त हू बदनाम कॾहिं बि न थिए हा। ऐं ॿिए पासे कुंज सोडल खे चवंदो त तूं सिर्फ़ु मूंखे रस्तो ॿुधाइजो, मां वञा हितां रेस मंसूर ॾे। सोडल चवंदो त अगरि तूं हितां निकिरंदे त पोइ मारी वेंदे, ऐं पोइ तोखे बचाइण वारो कोई बि न हूंदो, तुंहिंजो बहितर इन में आहे त तूं हिते ई रह। सोडल चवंदो त इहे तूं कदम न खणी आहे त अॼु तोखे इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा। कुंज चवंदो त इहे खून मुंहिंजे ई करे थींदा, यानी अॼु मां इहो कदम न खणां हा त अॼु इहे मसइला इहे न थियनि हा, इन जे करे मूंखे हाणे वापसि वञणु घुरिजे, छो जो इन करण सां हाणे मसइला वधी वेंदा। सोडल चवंदो त अगरि तूं वापसि वेंदे त तुंहिंजो भाउ तोखे मारे छॾींदो, ज़िंदह तोखे कॾहिं बि न छॾींदो। ऐं ॿिए पासे अम्मा साइड रेस मंसूर खे सम्झाईंदो त तूं हाणे अहिड़ो कदम खयो आहे जो हू तोखे बदनाम कंदा। रेस मंसूर चवंदो त मूं हाणे अहिड़ो कदम न आहे खयो जो हू मूंखे बदनाम कनि। अम्मा साइड चवंदो त पुट असांजे मुआशरे में इहो गुनाह आहे, छोकिरे ऐं छोकिरी जी मिलण खे कारोकारी रंग ॾे ऐं उनखे मारियो वञे, ईअं करण सां पंहिंजा ज़ाती मफ़ाद हासिल कंदा आहिनि। ऐं दोस्तो अॻिते हली तव्हां ॾिसंदो त हाणे रेस मंसूर जेको आहे रेस शाहनवाज़ खे जवाबु ॾेई छॾींदो त मां तोखे हर हाल में वहिंवार न ॾींदुसि, तोखे जेको करिणो आहे तूं भले करे वञ, या मूंखे मारींदे या वरी मां तोखे मारींदुसि। ऐं पोइ रेस मंसूर खे धमकाईंदो त तुंहिंजो भलो इन में आहे त तूं असांखे वहिंवार ॾे, न त तुंहिंजो अहिड़ो बुरो असर कंदासीं जो सॼी दुनिया ॾिसंदी। रेस मंसूर चवंदो त अहिड़ो मां अञा पुट ई न ॼायो जेको मुंहिंजी इज़त मिटी में मिलाए। ऐं ॿिए पासे सोडल कुंज खे दिलासनि में रहाईंदो ईंदो, उनखे मंसूर ताईं कॾहिं बि न पहुचाईंदो, छो जो मंसूर वटि अगरि इनखे पहुचाईंदो त पोइ सोडल जा मसइला हल न थींदा, कुंज में सभु पंहिंजा सोडल मक़सद हासिल करे वठंदो। ऐं ॿिए पासे ककर रेज़न खे चवंदो त तूं हाली मुराद खे हिकु पासे करे हाणे तूं रेस मंसूर ॾांहुं रवानो थी, यानी तूं हाणे उनखे हिकु पासे कर, ऐं तूं हाणे छोरी कुंज खे ॻोर त उहो अॼुकल्ह किथे आहे, हू असांजी इज़त खे बदनाम कंदी। ऐं ॿिए पासे ढारा ऐं मिठल कुंज खे घर घर में ॻोरींदा, पर कुंज हिननि खे कॾहिं बि हथ न ईंदो। ऐं ॿिए पासे गुलपरी परेशान हूंदी ऐं मरियम उनखे बार बार सम्झाईंदो त तूं परेशान न थी, तुंहिंजो इहो परेशानी तुंहिंजो भाउ जल्द खां जल्द हल करण वारो आहे। गुलपरी चवंदो त हाणे इहे मसइला कॾहिं बि हल न थींदा, मुंहिंजे करे हाणे दुश्मनियूं ऐं जहिड़ा वधंदा वेंदा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जल्द खां जल्द हाणे रेस मंसूर सां मिलंदो, उन खां सभु हाल अहवाल वठंदो त तोखे रेज़न वारा छाजे करे मारे रहिया हा। मंसूर हिन खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो ऐं मुराद चवंदो त जॾहिं बि मुंहिंजी ज़रूरत पई त पोइ हुकुम ज़रूरु कजांइ। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में, जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।